संगत असां अर्ज़ु कयूं था चीफ डिस्ट्रिक्ट के DRG साहब के सिंध IG के त जेको भी ये कम छो आ सुखे जे खानदान जा घर सड़ी यानी ये दीनादास थी वांगार वारो कम और नाग सड़ी यानी ये गड़ी पिकटन के 7-8 साल अची यानी लगला हूँ दिलशेर पिकट जंहिंजो नालो आ सुखे जे घर खां 2 जंजीरन जो मुंडो आ उते पुलिस 3-4 साल रही वही जे धाड़ेल हुंजे आ त पुलिस उन ते रेड छो न करे आ। हाणे समो साहब वांगार जे तरफों पिकट ते वेही उन ॾींहुं अची रेड करे हिन जो माल टपड़ टाड़ी हिन जे खानदान जा सॼा साड़े वण वढराए ट्रैक्टर भरे रोज़ विकिणण जी मालवारी वारो कमु कयो अथसि। सुखियो मजबूर थी हे ड्राइवर आ शेख नापरकोट जी हद मां राति अवा करे खणी आयो आहे पर वियो कंहिं कोशिशि ज़िंदा हुयो अञा हिन खे दिलि में बि उहो त सभु कमु नसीब जो ऐं हयाती जो आहे। हे ड्राइवर खणी आयो आहे ड्राइवर पैसनि जे करे कान आंदो आहे। इहो असां DRG साहब खे अर्ज़ु कयूं था त इन शइ जी जांच कई वञे त सुखे जा घर छो सड़िया कंहिं साड़ाया वांगार वड़ो आहे ड्राइवर ज़िंदा आहे पर जंग में हिन खे गोली लॻल आहे। ड्राइवर आहे शेख त वधीक मालिक ॻाल्हाईंदो पैसनि जे करे सुखियो कान खणी आयो आहे जेको इन मजबूरनि को खणी आयो आहे जेकी समय साहब मजबूरनि को वांगार वारो कमु करे थो। पुलिस जहिड़ो बि कमु करे थी वांगार जो करे थी पिराटी माण्हू वठी अची घर साड़े थी अॻियों धाड़ेल न थींदो छितो न थींदो छा कंदो। हक़ सच हुजे पुलिस रेड पाण करे जाइज़ी को उन ते जो रेड कंहिं को अवारो माण्हू लिखतो का कार लिखती को गाॾी लिखती काई शइ त उतां साबूत त कान लिखतो बाक़ी छड़ो आयो वांगार कयूं घर साड़ियूं ॻोठ साड़ियूं वियो तव्हां वधीक हाणे हिन सां ॻाल्हाईंदव त काथों जो आहे चमचनि जे चवण त साड़िया थो अचे। मां साईं खुर्से शाह ॻोठ जो आहियां सैद पीरली शाह सैद थोरो ॾाढे ॻाल्हि साईं खुर्से शाह साईं अवेश शाह सिंध स्पीकर उन ॻोठ जो आहियां। मूंखे राति खणी आया अगवा करे तक़रीबन 8-9 बजे हिननि जो कोई मुतालो ॿियो न हिन वीचारनि जा घर साड़े हाणे तबाह करे न पैसनि जी ज़रूरत अथनि न पैसा घुरनि था असां खां ऐं जे असांखे कुझु मूंखे कुझु मारियूं कयूं त उनजो ज़िम्मेवार समूह हूंदो ऐं मां पंहिंजे घर वारनि खे अपील थो कयां त समय साहब जे मथां FIR कटाईंदा। साईं अवेश शाह साईं जेको असां सरदार साहब आहे इम्तियाज़ साहब खे शेख खां उहा पाड़े तव्हांजो रोड़ी जो आहे परे जो न आहियां। ईस्ट डिस्ट्रिक्ट साईं आलो जाता काज़िफ़ा ईसा सुप्रीम कोर्ट जो आहे सीशन सुप्रीम कोर्ट जो जज आहे उन जो अर्ज़ु आहे त समय साहब खे तो बदिली कराए त मुंहिंजी जान छॾींदा जान तो कढाए जान छॾाए तो दुख कराए महिरबानी हे गोली हणींदो पेर में अञा चवंदा मारींदासीं अञा कुझु थियो असांखे ॾुआरी न आहिनि ग़रीब मजबूरीअ में खणी आया आहिनि मूंखे न कंदोसि इन में सिधो त अञा ॿिया बि खणंदोमांसि ईअं न चवे समो साहब त मां ख़ुशी सां ऑफिसनि में वेही जीअं ड्यूटी कंदुमि इहा दिलजाए करे जेका शइ कई अथसि चिमचनि जे चवण सां इंशाल्लाह उहा शइ बि वठंदोमांसि जेको नुक़सानु कयो अथसि उहो नुक़सानु बि वठंदोमांसि ईअं कोन्हे को त को 5 रुपयनि खां खणी आयो त मां को ॾियारीअ में कॾहिं असां भला समो साहब जांच करे त शिकारपुर जे हद मां कहिड़ो बि केतिरा बि मुगी मोटिया त को चई वञे त सुखी वठो मोटियाऊं का शइ मां त कोन ॾियारी त को ॾियारी हिन समय साहब बणायो आहे अलाह चङाई कंदो इंशाल्लाह ॾींहं ॿिनि में अञा घणो कुझु थींदो।